अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 26 सेप्टेम्बर। सो व्लॉग जी स्टार्टिंग मां गाॾी मां थी कयां। असां वञूं था ॿाहिरि ग्रॉसरी वठणु। हमेशह महीने जे आख़िर में असां वठंदा आहियूं ग्रॉसरी, छो त तारीख़ जी सैलरी महीने जे आख़िर में ईंदी आहे। त असांजो इहो ई महीने जे आख़िर खां ॿिए महीने जे आख़िर ताईं सिलसिलो जारी रहंदो आहे। सो ॾिसां थी जिते जिते वीडियो ठाहिणु पॉसिबल हूंदी उते ज़रूरु ठाहींदमि। ऐं कहिड़ी कहिड़ी ख़रीदारी कयूं था उहा बि तव्हां सां लाज़मी शेयर थींदी, ख़रीदारी जे दौरान बि ऐं घर पुॼण खां पोइ बि। सो मिलूं था अॻियां हली। असां आया आहियूं मेट्रो ते। यकीन कयो हिते अची मुंहिंजी एॾी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे जंहिंजी हद न आहे। मुंहिंजो मोस्ट फेवरेट जाइ आहे जितां मां शॉपिंग करणु पसंदि कंदी आहियां। जॾहिं असां हैदराबाद में बि रहंदा हुआसीं त असां ख़ासि तौर ते सीड़जी मेट्रो ते ज़रूरु ईंदा हुआसीं। मूंखे हिते तमामु घणो मज़ो ईंदो आहे हितां शॉपिंग कंदे। सो हलूं था मेट्रो जे अंदरि। जीअं ई हिते लथाऊं त हिते बाटा जी सेल लॻियल आहे। सोचां थी हिकिड़ो अंदरां चकर हणी था मतां मूंखे का कम जी शइ का सुठी चप्पल मिली वञे मूंखे। सो मां हिते अची वई आहियां अंदरि ऐं बाज़ारि जेके चंपलियूं पयूं मूंखे सफ़ा नथियूं वणनि। ही इन्हनि जो सॼो सेटअप आहे। हाँ हिते न हाँ न मूंखे ईअं रेंड में 6 मग खपंदा। 6 खपंदा। हिन जी प्राइस चेक कर तारीख़। हेठि वाइट प्लेन पेन वाइट जो कुछ आहे त लिखा कोन पर 270 360 ईच। हां हे 160 कोन चाहे विझो। हे तो कप सा सेट हे मग ॾिस हिन जी घणी प्राइस आहे। हां लिखल कोन अरे ॾाढो 2.5 सेट। हां बसन समेत। हे ॾिसो हे मुंहिंजे वॾे हेॾे सारे वॾे पुट जा कम। सैनिटाइज़र ऐं मास्क वठी। अॼु जेको आहे मां हितां हिननि खुलनि मसालनि मां जेको मसाला वरिता आहिनि उहो पूरो तव्हां ॾिसो हर शइ जा हिते ही ड्रम भरियल आहिनि। हिन में चमचा पिया आहिनि। हेड रहे ही पीठल धाणा, सॼा धाणा, जीरो आहे ऐं ही ॾिसो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं दालियूं आहिनि जंहिंखे जेतिरी वणे। जेकॾहिं पैकिंग में असांखे पसंदि न आहे, पैकिंग असांजी मर्ज़ी जे मुताबिक़ न आहे, असांखे थोरो थो खपे त असां आराम सां जेको आहे हिननि मां बि खणी था सघूं। वनीला कस्टर्ड ॾिस नज़र अचे थो। हे त मैंगो आहे, स्ट्रॉबेरी। हिते वनीला कोन्हे। अंदर त आहे ई कोन।
मटर भी मिलन था पौना 300 रुपया। ये सीन दिखा बोल क्यों ठंडा पाया भी है। काफ़ी है ना असां अची विया आहियूं मार्केट खां ॿाहिरि ऐं हाणे तारीख़ जेको आहे हिते जाइ ठाहे चुको आहे शयुनि जी। हमेशह चवंदो आहे त जॾहिं एॾो सामान वठिणो हुजेव त ॿिया माण्हू न खणी ईंदा कयो, सो अॼु असां सां ॿियो माण्हू कोई बि न आहे, असां ॿ हूं पाण में। ऐं हितां ही नंढा नंढा शॉपर वठी छॾिया आहिनि जंहिंमें असां शयूं विझंदासीं। असां हाणे मेट्रो मां निकिरूं था ऐं वरी असांखे वञिणो आहे अॻियां ओखाई मेवण मार्केट। उतां असां वठंदा आहियूं चांवर ऐं कुझु मूंखे प्लास्टिक जा जूं थैलियूं खपनि जेके मां पंहिंजूं शयूं ठाहियां थी मीना बाज़ार जे लाइ, शायदि ठाहियां थी उन्हनि जी पैकिंग लाइ कुझु थैलियूं थियूं खपनि ऐं कुझु ॿियो बि जेको उतां वठंदासीं उहो तव्हां सां शेयर कंदसि। असां अची विया आहियूं हिन घिटीअ में ओखाई मेवण मार्केट। हिते ईअं सम्झो त हिकिड़ी आम अवामी बाज़ार आहे। मूंखे सची ॻाल्हि आहे ॾाढो मज़ो ईंदो आहे हिते।
ऐं इलाही अहिड़ियुनि शयुनि जा दुकान आहिनि, अहिड़ा वर्कर्स आहिनि हिते, कारीगर आहिनि जिन खां असां कमु कराए सघूं था। हिन पासे ॾिसो सिलाई मशीन ठाहिण जो दुकानु आहे, जंहिंजी मूंखे वधि में वधि ख़ुशी थी, छो त मां सिलाई कंदी आहियां। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कॾहिं न कॾहिं मशीन ख़राबु बि थिए थी। सो हिते होलसेल ते शयूं मिलंदियूं आहिनि, असल में हीअ होलसेल मार्केट आहे। त हिते जेके बि माण्हू नंढनि दुकाननि वारा आहिनि उहे हितां सामान वठंदा आहिनि। असां पंहिंजा चांवर हमेशह हितां वठंदा आहियूं। सो उहे चांवर वठंदासीं ऐं कुझु प्लास्टिक जूं थैलियूं, उहे बि पोइ मां तव्हां सां शेयर कयां थी। हिन महिल मां काई कमेंट्री नथी कयां, तव्हां सिर्फ़ु ॾिसो त हीअ कहिड़े क़िस्म जी मार्केट आहे। हीअ सभु शयूं हीअ बि होलसेल ते। तारीख़ थाम पिया त हिते मोट ते मगा ॾिसो। हिते सब्जियूं भाॼियूं, चिकन, गोश्त, ग्रॉसरी, राशन जेको हूंदो आहे हर तरह जो उहो अवेलेबल आहे। सारी तरह गुजरी भाई वो आपके और जो पैकिंग की थैलियाँ आती हैं, जोड़े वगैरह पैक करते हैं, वो होंगी आपके पास? हाँ, कितने की एक? किस हिसाब से पड़ेगी दर्जन? 50 चाहिए मुझे। अच्छा, और चम्मच भी दे दे डिस्पोजेबल। असां अची विया आहियूं वापसि घर ऐं जेको बि सौदो खपे पियो वठी आया आहियूं। हिन महीने में असांजी जेके सीधो आहे उहो घटि आयो आहे, छो त गुज़िरियल 2 महीननि में असां काफ़ी शयूं एक्स्ट्रा पिया वठूं, छो त बारिशूं हुयूं ऐं कराचीअ में त ॿोॾि जी सूरत हाल हुई। त एहतियातन असां जेको एक्स्ट्रा सामान वठी रखियो त काफ़ी बचियल पियो आहे। इन करे हिन महीने में उनजो जेको थोरो घटि मिक़दार असां वरितो आहे। ऐं भाॼियूं वरितियूं, कुझु चिकन वरितो, अंडा वग़ैरह, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी त असां छा वरितो आहे। ऐं टाइम हिन महिल थियो आहे 12:30। हीअ आहिनि चांवर जेके असां ओखाई में मार्केट मां वरितासीं, ऐं उनखां सवाइ कुकिंग ऑइल वरितो, बिस्किट आहिनि, लूणु आहे, हीअ लौंग आहिनि, ऐं हीअ खयासीं असां मिर्च, धाणा, हैड्र, केचप जा 2 नंढा डिफरेंट फ्लेवर जा पाउच, ऐं हिन में आहे गिदामड़ी ऐं चणनि जी दाल, ऐं कस्टर्ड पाउडर ख़तमु थी वियो। असां त आम तरह वनीला वठंदा आहियूं, पर मूंखे नज़र न आयो त मूं इहो स्ट्रॉबेरी जो ई वठी छॾियो, अंडा वरिता। ऐं शैम्पू आहिनि, हीअ सैनिटाइज़र किचन में रखंदा आहियूं, ख़ासि करे मासी ईंदी आहे उनखे असां पहिरियों गेट ते इस्तक़बाल कंदा आहियूं, वञी घर जे उनखे सैनिटाइज़ कराईंदा आहियूं हथ। हीअ नंढो सैनिटाइज़र पर्स में रखण जे लाइ, शैम्पू आहिनि, ऐं उनखां सवाइ सब्जियूं आहिनि। ऐं चिकन त घणो करे मां पंहिंजे पाड़े मां ई घुराईंदी आहियां, पर हेतिरो फाइन कीमो असांखे पाड़े मां न मिलंदो आहे जेको मां मेट्रो तां वठी ईंदी आहियां। ठीकु आहे, आम अगरि खपे चिकन 2-3 किलो त उहो मां पाड़े मां घुराईंदी आहियां। हीअ कीमो आहे ऐं हिकिड़ा वॾा पीसिस आहिनि तिकनि जा। ऐं उनखां अलावा ॿियूं जेके असां शयूं खयूं आहिनि उन्हनि में आहे मैदो आहे ऐं खंडु आहे। खंडु असां 1 किलो वठंदा आहियूं, उहा असांखे 2 महीना हलंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं मां के स्वीट डिशिस ठाहियां त उन में उहा कुझु ख़र्चु थींदी आहे, न त न। ऐं हीअ वरितीसीं ॿाजरी, असां ज़रूरु मथे विझूं था ॿाजरी ऐं पाणी छित ते विझंदा आहियूं। 2 ठिकर जा पाटड़ा रखिया आहिनि, चणा आहिनि ही, ऐं उनखां अलावा ही 5 किलो जी पैकिंग में बसर ऐं पटाटा इहे वरितासीं। त लाज़मी हिसो आहे बाबा, इन खां सवाइ गुज़ारियो ई न आहे। बाक़ी जेको आहे बंद गोभी, टमाटर आम गाॾे वारो खणी थो अचे 150 रुपए किलो, त हुतां मिलिया मूंखे 125 रुपए किलो, त मूं तक़रीबन 1 1/4 किलो वठी छॾिया आहिनि। सावा बसर आहिनि, करेला आहिनि, वाङण आहिनि, ऐं गजरूं, ऐं ही आहिनि सावा मिर्च, सावा धाणा, शिमला मिर्च। तो राति जो मुंहिंजी भेण जी फरमाइश ते पचंदो चाइनीज़ खाधो। उनखां सवाइ प्लास्टिक वारे दुकान तां मूं वरितियूं 6 दर्जन डिस्पोजेबल प्लेट्स, ऐं उन सां गॾु मूं कुझु ही पैकिंग जूं थैलियूं वरितियूं, ऐं इन में आहिनि ॿिया ही डिस्पोजेबल स्पून्स। छो त असां जेको हिते मीना बाज़ार में, मां त पंहिंजी सिलाई जी शयुनि जो स्टॉल हणंदमि, अञा ताईं बि यकीन कयो मूंखे पक न अथव त मां छा कंदमि। ऐं सुराण जेको आहे पंहिंजो खाधे जो हणंदी, चाट ऐं दही बड़ा।
त उन जे लाइ मां ही जेके थेलियूं वठी आई आहियां। सो इहो ई आहे त बचत जो बि तरीक़ो आहे हिकिड़ो, त लास्ट मंथ मां जेके शयूं बचियूं या पोइ 2 महीननि में बचियूं त हिन महीने जो असां कुझु घटि वठी आहियूं। बाक़ी अटो असां कॾहिं बि महीने जो पूरो न वठी रखंदा आहियूं, छो त हुन में जीत पइजी था वञनि। पोइ 10-10 किलो वठंदा आहियूं, जीअं ई हिकिड़ो 10 किलो ख़तमु थींदो आहे त वरी ॿियो 10 किलो अची वेंदो आहे। उहो असां कॾहिं बि 1 महीने जो नथा वठी रखूं। हाणे चिकन ऐं भाॼियूं त अंदरि करे छॾियमि फ्रिज में। हिकिड़ी ॿी शइ तव्हां सां नंढड़ी शेयर कयां, हीअ ॾिसो, हीअ आहिनि ठिकर जूं उहे प्यालियूं जिन में खीरणी सर्व कई वेंदी आहे, ठीकु आहे। सो मुंहिंजे पुट जे ऑफिस में कोई कंहिंजी फेयरवेल हुई दावत, त उते ई खीरणी हुननि घुराई, त तारिक हुननि खे चयो त इहो उछलाइजो न, इहो मूंखे ॾियो। त उहो हैरान थिया छा कंदे, हुन चई मुंहिंजी अम्मी हिननि मां कुझु न कुझु ठाहींदी पाणे। सो हिननि खे मां पिसाए रखियो आहे, साफ़ु थी वेंदियूं जॾहिं माई ईंदी कम वारी त धोई वेंदी। उन खां पोइ जेको आहे मां हिननि मां छा ठाहींदमि, उनजो उन ऑफिस वारनि खे बि इंतज़ारु आहे ऐं मूंखे पाण खे बि इंतज़ारु आहे, ऐं यकीननि हाणे तव्हांखे बि हूंदो त हिननि मां आख़िर छा ठहंदो। सो हिते थांधू था पिया आहिनि, इहे अंदरि कंदमि, हाणे टॉल सुकणो विझंदमि। ऐं सुबुह जो खीर कोन काढे वई हुअमि, 10:15 बजे मां निकिरी वई हुअमि हितां, त उहो खीर बि हाणे कढण लाइ रखियो आहे। बसि इहो कम जो सिलसिलो हाणे जारी रहंदो। हिन महिल ॾेढ थियो आहे ऐं असांजो सिंपल लंच जेको आहे रेडी आहे। हिन में दाल आहे, हीअ साबित मसूर मेरी जी सॼी दाल, ऐं हिन में सब्ज़ी आहे कुझु, ऐं कबाब तरिया अथमि, ऐं हीअ मां रायतो ठाहे रखियो आहे। ऐं हाणे मां ॻोहींदमि अटो। अटो असां मथे रखंदा आहियूं, त अटो खणण जे लाइ मूंखे मथे वञिणो पवंदो। मां मथे अची वई आहियां। हीअ असांजो जेको हिते कबट आहे, ऐं मां विच में तव्हांखे चयो तव्हांखे ॿुधाईंदमि त मुंहिंजा हंध कंहिं ॿिए हंध बि रखियल आहिनि। सो हीअ मथे वारे रसोई खाने में मुंहिंजा एक्स्ट्रा हंध आहिनि, ठीकु आहे। हीअ आहे सॼो मुंहिंजो पेंट्री सम्झो, एक्स्ट्रा शयूं, एक्स्ट्रा ग्रॉसरी। हिते असां रखंदा आहियूं हेठि अटो ऐं चांवर। हिन में अटो ऐं हिन में चांवर ख़तमु थी विया आहिनि, अॼु वठी आया आहियूं त हिलाईंदासीं, छो त हेठियां वारा कैबिनेट हिकु त नंढा आहिनि, उन्हनि में इहे वॾा कंटेनर नथा पइजी सघनि। ॿियो त हेठि जाइ बि न आहे। हिते कुकिंग ऑयल आहे एक्स्ट्रा, साइड में हिन जे पोयां सॼा बेकिंग पैन्स ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं आहिनि। सो अटो छाणे ॻोहे रखंदमि, पोइ निमाज़ पढ़ी उन खां पोइ मां मानी पचाईंदमि। 3 जी अज़ान अचण वारी आहे, शाम जा 5 थियण वारा आहिनि। ऐं सुराणे हिते भाॼियूं कटियूं आहिनि कुझु, ऐं कुझु कटे रही आहे। हीअ राति जो ठहंदो मुंहिंजी भेण जी फरमाइश ते चाइनीज़ खाधो। ऐं उन खां अलावा चिकन मां हिते कढी रखियो आहे, जेको मां वठी आई हुअसि सुबुह जो। सो 2 डिशिस ठहंदियूं, चिकन मंचूरियन ऐं हिकिड़ो वेजिटेबल ऐं चिकन सूप ठहंदो, जेको असां चांवरनि सां खाईंदा आहियूं, ऐं एग फ्राइड राइस ठहंदा। चिकन जेको मंचूरियन जो आहे उहो त थींदो मैरिनेट, ऐं जेको सूप जो हूंदो उहो बॉइल थींदो। त नमाज़ पढ़ण खां पोइ अची मां इहे 2 शयूं कंदसि। ऐं हीअ ठिकर जूं प्यालियूं बि धोपिजी वियूं आहिनि। इन्हनि जो इनशाला जेको बि थींदो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। ऐं भाॼियूं सभु कटिजी वियूं आहिनि ख़ैर सां। फ़िलहालु थोरी देरि जे लाइ फ्रिज में वेंदियूं ज़ाहिर आहिनि। महिल 3 जी नमाज़ जो टाइम आहे। इहो चांवर त ख़ासि तौर ते पचंदा सांझी जी नमाज़ खां पोइ। ऐं इहे सभु रेसिपीज़ चिकन मंचूरियन जी ऐं सूप जेको आहे वेजिटेबल ऐं चिकन सूप, इहे तव्हां मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो, चिकन रेसिपीज़ उन में तव्हांखे मिली वेंदा। ऐं हीअ जेके वेजिटेबल राइस या एग फ्राइड राइस, इन्हनि जी रेसिपीज़ तव्हांखे मुंहिंजे राइस रेसिपीज़ जी प्लेलिस्ट में मिली वेंदा। सो इहो तव्हां उतां ॾिसी सघो था। ऐं अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां, छो त हाणे नमाज़ पढ़ण खां पोइ राति जी मानी जी तयारी शुरू थी वेंदी। ऐं थी सघे थो मां लेट नाइट कुझु सिलाई विलाई कयां, कुझु ठाहियां, उहो वरी तव्हां सां इनशाला मां सुभाणे जे व्लॉग में शेयर कंदमि। सो अॼु जो व्लॉग कयां थी पूरो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सुखियो सलामत रखे, ऐं मूंखे बि पंहिंजे दुआनि में यादि रखिजो। अलाह वाही।